अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल के तवसुल सां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु पाण जंहिं मौज़ू ते पढ़ंदासीं उहो आहे बीहक जूं निशानियूं। ऐं मां कोशिशि कंदसि त बीहक जूं निशानियूं तव्हांखे पंहिंजे ई दर्सी किताबनि मां मौजूदु मज़मूननि ऐं जुमिलनि जे हिसाब सां मिसाल ॾेई सम्झायां त जीअं तव्हांखे वधीक उन हवाले सां तव्हांजो नज़रियो ख़्यालु कॉन्सेप्ट क्लियर थी सघे। पहिरीं इहो था ॼाणियूं त बीहक जूं निशानियूं छा आहिनि। बीहक जूं निशानियूं जंहिंखे पंक्चुएशन मार्क्स बि चइबो आहे, कंहिं बि मौज़ूअ में जुमिले जी सही तरीक़े सां बीहक माना मफ़हूम पर्ख ॼाण ऐं ॻाढापे जे निशाननि या एराबनि खे इस्तेमालु कयो वेंदो आहे या जिन एराबनि खे इस्तेमालु कयो वेंदो आहे त उनखे बीहक जूं निशानियूं सॾिजे थो। बीहक जे निशाननि में केतिरियूं निशानियूं आहिनि, पर नंबर पहिरियों असां जंहिं निशानीअ जे बारे में पढ़ंदासीं उहो आहे, इलाही कॉमन आहे, कामास, जंहिंखे सिंधीअ में थोरे दम जी निशानी चइबी आहे। अच्छा डियर कैंडिडेट्स, हीअ ॻाल्हि मां तव्हां सां ॿी वाज़िया कंदी हलां त कुझु स्टूडेंट्स जी डिमांड आहे त मैडम जेको लिखियलु आहे एज़ इट इज़ उहो न पढ़ो, फर्दर मिसाल बि ॾेई सम्झायो। कुझु स्टूडेंट्स जो चवणु आहे त मैम लिखियलु थोरो आहे, तव्हां बैक में घणो ॻाल्हायो था त पोइ असांखे सम्झ में नथो अचे, इन लाइ जेको ॻाल्हायो था कोशिशि कयो त उन जूं स्लाइड्स बि हलनि। हालांकि मुंहिंजे लाइ त इहो अञा वधीक डिफ़िकल्ट आहे त मे बी मां कुझु एक्स्ट्रा बि ॻाल्हाइणु चाहियां या जेको कुझु ॻाल्हायां त उहो सभई एज़ इट इज़ स्लाइड्स में रखां, पर मां तव्हांजे ई सवलाई लाइ त मे बी तव्हां हुन मां नोट्स बि ठाहिणु चाहियो त तव्हांजे लाइ आसानी रहे। इन लाइ मां कोशिशि कंदी आहियां त मां जेको ॻाल्हायां उहो सॼो तव्हांखे मवादु स्लाइड्स जी शकिल में मिले। अचूं था क्लास जे तरफ़। कामास, थोरे दम जी निशानी, जंहिं हंध ते हीअ निशानी ॾिनल हुजे उते थोरो साहु खणी वठिजे ऐं उनखे सम्झण जो पहिरियों क़ानून या क़ाइदो इहो आहे त जॾहिं कंहिं बि जुमिले में ॿ या ॿिनि खां वधीक हिकु जहिड़नि साॻे क़िस्म जा लफ़्ज़ कमु आयल हुजनि त उन जे विच में थोरो दम ॾिजे, माना कामा ॾिजे। मिसाल जीअं ॾिसो, मीर, रिदा, मुश्क, मुइज़ ऐं मुसविर, इहे कुझु नाला हुया, ठीकु आहे। पर हाणे असां अचूं था, मतिलबु हिक ई क़िस्म जा नाला हुया त हर नाले सां गॾु कामा कामा कामा, ऐं जॾहिं आख़िरी उहो लफ़्ज़ अचे पियो त उन खां पोइ असां ऐं करे ऐं जुमिले खे अॻिते वधाईंदा आहियूं। पहिरें दर्जे जे दर्सी किताब जो सबक़ु नंबर 17, ख़ूबसूरत निज़ारो, उन में हिकु जुमिलो आहे जेको पिणु थोरे दम जी निशानी खे सम्झण लाइ बहितरीनु मिसाल साबित थी सघे थो। उहो मां तव्हांखे मिसाल ॾींदी हलां त ॾिसो, हीअ हिते आहे इंद्रलठ। इंद्रलठ जे हवाले सां आहे त इंद्रलठ जे 7 रंगनि में वाङणाई, सुरमाई, नीरो, साओ, पीलो, नारंगी ऐं ॻाढ़ो रंग शामिल आहे। मतिलबु हीउ ॾिसो, हिक ई क़िस्म जूं सभु शयूं, पोइ नाला हुजनि, रंग हुजनि या का मेवा हुजनि, भाॼियूं हुजनि या कंहिं बि क़िस्म जी कंहिंजी बहादुरी, ईमानदारी, सचाई जे हवाले सां ॻाल्हायूं था कंहिं इंसान जे बारे में, तॾहिं बि असां थोरे दम जी निशानी ॾेई 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 आख़िर में जॾहिं पहुचंदासीं त उन खां ऐं पोइ अॻिते जुमिले खे वधाईंदासीं। इहो हुयो थोरे दम जी निशानीअ खे सम्झणु ऐं इस्तेमालु करण जो तरीक़ेकार। उन खां पोइ आहे उसूल नंबर ॿियों। थोरे दम जी निशानी जो उसूल नंबर ॿियों इहो बि आहे त पहिरीं हुयो त लफ़्ज़, को बि लफ़्ज़, हिकु जहिड़ा लफ़्ज़, हिकु जहिड़ियूं शयूं, पर हीउ जुमिले में बि इस्तेमालु थींदो आहे ऐं जुमिले में इस्तेमालु करण जे लाइ हिन जो उसूल नंबर ॿियों इहो आहे त जॾहिं कंहिं जुमिले में ॿ या ॿिनि खां वधीक साॻे क़िस्म जा जुमिला कमु आयल हुजनि ऐं ॻाल्हि अञा अध में हुजे, ॿ या ॿ खां वधीक साॻे क़िस्म जा जुमिला कमु आयल हुजनि ऐं ॻाल्हि अञा अध में हुजे त हिकु जुमिलो जे पूराउ खां पहिरीं थोरे दम जी निशानी ॾिबी पोइ अॻिते वधिबो, पर बशर्ते के जुमिलो साॻे मफ़हूम या साॻे ख़्याल ते हलंदड़ हुजे। मिसाल, जॾहिं आउं घर पहुतुसि तॾहिं 5 थिया हुआ, अञा ॻाल्हि हले पई, जॾहिं आउं घर पहुतुसि, थोरे दम जी निशानी, तॾहिं 5 थिया हुआ। पर जेकॾहिं हुजे हा त जॾहिं आउं घर पहुची वियो आहियां त पोइ वरी निशानी कुझु ॿी हुजे हा। उन खां पोइ आहे सेमीकोलन। जंहिं हंध ते हीउ निशान हुजे उते थोरे खां वधीक साहु खणिजे। उसूल नंबर पहिरियों आहे त जॾहिं कंहिं मज़मून में साॻे क़िस्म जा या साॻे ख़्याल जा जुमिला कमु आणिजनि ऐं हिकु जुमिले जे हिकु हिसे खे, कंहिं बि जुमिले जे हिकु हिसे खे ॿिए हिसे सां मिलाइण लाइ
अधु दम जी निशानी या सेमी कॉलन जी निशानी ॾेई पोइ अॻिते वधिबो आहे। साॻियो ई शर्त पर बशर्ते के जुमिलो साॻे मफ़हूम ऐं साॻे ख़्याल ते हलंदड़ हुजे। हिकिड़ो मिसाल आहे त नारेल जे वण मां असांखे खाधो मिले थो, निशानी अधु दम जी, तेल मिले थो अधु दम जी, रसियूं मिलनि थियूं ऐं ज़िंदगीअ जूं ॿियूं ज़रूरी शयूं बि मिलनि थियूं। हाणे ॾिसो हिकु मज़मून साॻे ई ख़्याल मफ़हूम टॉपिक ते हलंदड़ आहे, पर उन में नारेल जे वण जी जॾहिं ॻाल्हि कजे त खाधो बि मिले थो, तेल बि मिले थो, रसियूं बि मिलनि थियूं। त अहिड़े तरीक़े सां जेको जुमिलो हलंदड़ हूंदो त उते असां सेमी कॉलन जी निशानी ॾींदासीं। उनखां पोइ वरी आहे दम जी निशानी, जंहिंखे कॉलन बि चइबो आहे। जिते कंहिं माण्हूअ जा चयल अल्फाज़, हीअ इलाही हू मशहूरु ऐं मुंहिंजे ख़्याल में काफ़ी तव्हां मां इन खां वाक़िफ़ु हूंदा, त जिथे कंहिं माण्हूअ जा चयल अल्फाज़ हू बहू लिखणा हुजनि त हिन जे अॻियां ही दम इस्तेमालु कजे। जंहिं शइ जो बयानु कजे तंहिं शइ ऐं उन जे कयल बयान जे विच में दम ॾिजे। त जीअं मिसाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, क़ाइद आज़म रहमतुल्लाह या कंहिं ॿी शख़्सियत या कंहिं माण्हू जा जॾहिं असां लफ़्ज़ चवंदासीं त हिन ही फ़रमायो आहे या हिन ही चयो आहे त उनखां पोइ कॉलन जी निशानी ॾिबो। जीअं हिते मिसाल आहे त शाह साहिबु फ़रमायो आहे त तती थधी काह नाहे कान्हे वेल वेहण जी। इहो शाह साहिब जो हिकिड़ो मिसाल हुयो, और शाह साहिब जे शाइरीअ जो मिसाल हुयो। मां चयो न त कंहिं बि शेर या का ॻाल्हि का कोट खे जॾहिं असां हूबहू लिखंदासीं त उते ईअं लिखंदासीं। ऐं उसूल नंबर ॿियों आहे त ॿ या ॿिनि खां वधीक माण्हुनि जी पाण में कयल गुफ़्तगू, ॻाल्हि ॿोल या डायलॉग जे शुरूअ में बि उन माण्हू जे नाले जे पहिरियां दम जी निशानी ईंदी। जीअं तव्हां जे हिते दर्सी किताब में ही हिकिड़ो सबक़ु आहे जंहिंमें सना निदा इन्हनि जूं कुझु गुफ़्तगू लिखियलु आहे, पाण में डायलॉग्स आहिनि। ऐं पोइ तव्हां ॾिसी सघो था, मां सॼो नथी पढ़ां इन जे करे मां सॼे पेज जी तस्वीर कढी आहे। सना जॾहिं ॻाल्हाए थी त कॉलन जी निशानी आहे निदा तूं ही रंधिणे में पाणी जो नलको छो खोले छॾियो आहे। वरी जॾहिं निदा जी ॻाल्हि अचे थी वरी साॻो कॉलन जी निशानी अदी मूंखां ॻाल्हि विसरी वई ऐं इजो थी बंदि करियां। ठीकु आहे, इन हवाले सां इहो उसूल नंबर ॿियो आहे कॉलन जी निशानीअ खे इस्तेमालु करण जो। उनखां पोइ आहे फुल स्टॉप या पूरे दम जी निशानी। तव्हां सभई हिन खां चङी तरह वाक़िफ़ु हूंदा, इन लाइ जो हिकु आम इस्तेमालु थींदड़ निशानी आहे त जिथे ही निशानी ॾिनल हुजे उते चङो वक़्तु बीहजे ऐं साहु खणिजे। जिते हिकु ख़्याल वारो जुमिलो पूरो थिए उते पूरो दम ॾिजे, या जिते हिक खां वधीक अहिड़ा जुमिला हुजनि जिन जो लाॻापो पाण में न हुजे। जीअं ॾिसो पोयनि जॾहिं असां निशानी इस्तेमालु कयूं त उन हर जुमिले जो ॿिए जुमिले सां लाॻापो आहे। भई जॾहिं हिते हिकिड़ी ॻाल्हि आहे उहा ख़तमु थी थिए ऐं हिकु जुमिलो ख़तमु थो थिए ऐं ॿियो जुमिलो जेको शुरू थींदो उनजो उन सां को ॻंढापो न आहे, त उन जे विच में पूरो दम ॾेई छॾिजे। ॻाल्हि ख़तमु थी पूरो दम। मिसाल, आमिर हैदराबाद खां वापसि आयो आहे, दम जी निशानी त उनजो जुमिलो पूरो थियो त दम जी निशानी ॾींदासीं। उनखां पोइ वरी आहे कोटेशन मार्क, सवाल जी निशानी। जंहिं हंध ते ही निशान ॾिनल हुजे त उनखे सवाल पुछण वारे लहजे सां पढ़िजे, या जिथे सवाल पुछणु मक़सूदु हुजे उते ही निशान ॾिजे। मिसाल, तुंहिंजो नालो छा आहे, छा अफ़ज़ल आयो आहे, तो ही अहसान, तूं ही अहसान कीअं कयो आहे, वग़ैरह वग़ैरह। जीअं बि जेके बि ॾिसो सवाल जी निशानियूं, छा, छो, तव्हां, तव्हीं, कीअं, कॾहिं, केरु, त अहिड़े क़िस्म जा जेके बि लफ़्ज़ जुमिले में ईंदा त असां उन जे अॻियां जंहिं जुमिले जे अॻियां असां सवाल जी निशानी ॾींदा आहियूं उनखे कोटेशन मार्क, जंहिं जुमिले जे अॻियां सवाल जी निशानी अचे थी त उनखे क्वेश्चन मार्क या सवाल जी निशानी ॾींदासीं, जंहिंमें सवाल पुछण वारो अंदाज़ हुजे। उनखां पोइ आहे एक्सक्लेमेशन मार्क, निदा जी निशानी, हरफ निदा। ठीकु आहे, जंहिं जाइ ते ही निशानी हुजे उते दिलि जी कैफ़ियत जहिड़ी बि हुजे, ॾुखु, ख़ुशी, हैरत, अरमान, अचरज, गुस्सो, तजस्सुस। ठीकु आहे, त उते असां हीअ निशानी इस्तेमालु कंदासीं। मिसाल, अचरज या अजब जी निशानी आहे मार ही नांग त ॾिसो। ठीकु आहे, या ही ॿिए दर्जे जे दर्सी किताब में ई आहे त मिर्ज़ा कलीच बेग जो आहे त असांखे तूं साईं सदाईं ख़ुदा या
करम सां उपाई निपाई खुदाया। आजिज़ीअ जी निशानी आहे, हिकिड़ी दिलि जी कैफ़ियत आहे, ख़ुदा सां आजिज़ी, हम कलामी जी, हुज्जत जी, दुआ जी कैफ़ियत आहे। त उते बि असां हरफ निदा जी निशानी या एक्सक्लेमेशन मार्क ॾींदासीं। उनखां पोइ आहे वाक जी निशानी, कोटेशन मार्क या इन्वर्टेड कामाज़। हिन जो पहिरियों नंबर उसूल आहे त जंहिं ते मज़मून लिखिणो हुजे उनखे वाक जे निशाननि में बंदि कबो आहे। उसूल नंबर ॿियो आहे, मिसाल तौरु ठीकु आहे, जंहिं ते मज़मून लिखिणो हुजे, हेठियनि मां कंहिं बि हिक ते मज़मून लिखो, हवाई जहाज़, जंग, जिहाद, टेलीफोन, रेडियो, त उन लफ़्ज़ खे असां इन इन्वर्टेड कामाज़ में बंदि कंदासीं या वाक जी निशाननि में उन लफ़्ज़ खे बंदि कंदासीं। हिकिड़ो इस्तेमाल जो तरीक़ो इहो आहे। ॿियो आहे त कंहिंजो शेर, कोल या चवल लफ़्ज़ बयानु करणा हुजनि त उन्हनि खे वाक जे निशाननि में बंदि कजे। जीअं हिते पहिरीं हुयो त शाह साहब फरमायो आहे, आहे खां पोइ जंहिं हुयो त जंहिं शख़्स ते जेको फरमायो आहे उहो असांखे हूबहू बयानु करणो हुजे त जेके 2 डॉट्स कॉलन जी निशानियूं ॾिबियूं आहिनि। उनखां पोइ वरी जेको कुझु उन चयो आहे उनखे इन्वर्टेड कामाज़ या वाक जे निशान में बंदि कबो आहे। तती थधी का कान्हे वेल वेहण जी। इन जे करे मूं 2 मिसाल साॻा ॾिना आहिनि त जीअं तव्हांखे सम्झण में आसानी थिए। इन हवाले सां तव्हांजे दर्सी किताब क्लास ॿियों जो सबक़ नंबर 12 हज़रत अली करम ला वजह जो आहे त हीअ बि हिकिड़ो तमामु आसान ऐं सुठो मिसाल आहे त संदन इल्म जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त आउं इल्म जो शहर आहियां, अली उन जो दरवाज़ो आहे। ठीकु आहे, मतिलबु हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अली करम ला वजह जिन जे बारे में जेके लफ़्ज़ फरमाया आहिनि या जेको बयानु चयो आहे, जेको कौल चयो आहे, उन्हनि लफ़्ज़नि खे असां इन्वर्टेड कामा में बंदि कंदासीं। इहा आहे इन्वर्टेड कामा जी जेका इन्वर्टेड कामा जे निशानी आहे उन जे इस्तेमाल जो तरीक़ेकार। उमेदु आहे त तव्हांजे लाइ जीअं त तव्हां सभिनी जी डिमांड हुई त बेहक जे निशाननि ते हिकिड़ो क्लास वठो ऐं तव्हांखे तमामु आसान नमूने सां मूं कुझु शयूं सम्झाइण जी कोशिशि कई आहे। इन लाइ जो ही तमामु आसान क्लास बि आहे पर समटाइम इलाही मुश्किल बि आहे, जो जन काफ़ी ॻाल्हियूं ईअं मिक्स हूंदियूं आहिनि जो स्टूडेंट्स उनखे सम्झण खां हू क़ासिर हूंदा आहिनि। त मुंहिंजी हमेशह इहा ई कोशिशि हूंदी आहे त मां आम रवाजी ॻाल्हियूं, जुमिला ऐं जेके मिसाल ॾियां थी तव्हांजे किताबनि मां या असांजी ज़िंदगीअ मां ॾियां त जीअं तव्हांखे सम्झण में आसानी थिए। मूं हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई ॿिए जे निशाननि जे हवाले सां त तव्हांखे मां सम्झायां ऐं वधीक त तव्हां पंहिंजी राय ॾींदा त तव्हांखे केतिरी ॻाल्हि सम्झ में आई आहे या न आई आहे। ऐं जेकॾहिं शबाना नवाज़ ऑफिशियल्स खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर जो बटन दॿाईंदा, कमेंट्स लाज़मी कंदा त जीअं तव्हां जे राय खां असां आगाह थी ऐं उन हवाले सां वधीक तव्हांजे लाइ आसानी पैदा करे सघूं ऐं क्लासिस ऑर्गेनाइज़ करे सघूं। थैंक यू सो मच फॉर योर सपोर्ट। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग।